अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं। मकाला, तकरीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोरमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं 2020 ईस्वी। मज़मून आहे सिंधी ॿोलीअ खे ललकार। मोहतरम अब्दुल गफ़ूर अलस्ती मेवण मलीर डाइजेस्ट हैदराबाद में सिंधी ॿोलीअ खे ललकार जे उनवान सां बहस जो हिकु सिलसिलो शुरू कयो हो। उन मुबाहिसे जी मोट सभ खां अवल राशिदी साहब हिकु ख़त जी सूरत में ॾिनी जो मज़कूरा पर्चे में जुलाई 1972 ईस्वीअ में छपियो। हीअ मुख़्तसिर मगर यादगार तहरीर पोइ सिंधी ॿोलीअ खे ललकार नाले किताब में पिणु शाया थी। एडिटर जे नोट सां गॾु हीअ तहरीर हेठि ॾिजे थी। असां सभ खां अवल हिन मज़मून में सिंध जे मशहूरु आलिम, मौरिख़, मुहक़िक़, मुक़रर ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे वॾे ॼाणूअ जनाब पीर हसामुद्दीन शाह राशिदीअ जो हिकु ख़त ॾेई रहिया आहियूं जेको वेझड़ाईअ में मलीर डाइजेस्ट इदारे खे संदन तरफ़ां पहुतो आहे। पीर साहब जन जो हीउ ख़त न फ़क़ति पंहिंजे मिठड़ी ऐं मादरी ॿोलीअ सां बेपनाह मुहबत ऐं अक़ीदत जो इज़हार आहे, पर साॻिए वक़्तु असां सभु जेके सिंधी ॿोलीअ जी भलाई चाहियूं था उन्हनि लाइ रहनुमाईअ जी हैसियत रखे थो। हीउ सिलसिलो शुरू करणु वक़्तु असां ॿोलीअ जे आम ॼाणुनि खां सवाइ ॿोलीअ जे ख़ासि ॼाणुनि खे बि उहा अपील कई हुई त उहे असांजी हिन सिलसिले में रहनुमाई कंदा रहनि। पीर साहब बि उन्हनि ख़ासि ॼाणुनि मां हिकु आहे जिन खे असां अपील कई हुई। जीअं त पाण उन अपील जो जवाबु असांखे मोकिलियो अथनि, तंहिं करे असां हिन महीने जे सिलसिले में चैलेंज जो जवाबु ॾींदड़ खे नी छॾियो आहे ऐं चैलेंज खे क़बूलु करणु ऐं उन जो जवाबु ॾियण लाइ संदन थोराइता आहियूं। हिन खां पोइ बाक़ी जेके बि साहब ख़ासि ॼाणुनि मां रहनि था उन्हनि खे वरी असांजी चोथों दफ़ो अपील आहे त हू पंहिंजी ॼाणप सां असांजे अणॼाणाईअ खे दूरि कंदा रहनि। हिन तरह बि पंहिंजे ॿोलीअ जी हिन ख़िदमत में असांजी रहनुमाई कनि। मोहतरम अब्दुल गफ़ूर साहब, अस्सलाम वालेकुम। अर्ज़ु त ख़त केतिरनि ॾींहंनि खां पहुतल हो, पर जवाब में देरि थी, जंहिं लाइ उमेद त बख़्श कंदा। सिंधीअ जे सिलसिले में मुंहिंजी राय आहे त सिंधी अख़बारूं ख़बरुनि ऐं उनवाननि में ज़ुबान खे ख़राबु करे रहियूं आहिनि। लिखंदड़ उर्दू अख़बारुनि तां तर्जुमा करे या उर्दू लिटरेचर ऐं अख़बारूं पढ़ी ॿोलीअ में जेकी लफ़्ज़ी तरकीबूं या मुहावरा कतब आणे रहिया आहिनि से कंहिं सूरत में ज़ुबान में ठहिकी नथा बीहनि। हर रिसाले में महीने जे अख़बारुनि में कतब आयल तरकीबूं, उनवान, लफ़्ज़ ऐं मुहावरा गॾु करे छापींदा रहो, जीअं अख़बार नवीसनि खे ख़बर पवे त सिंधी ॿोलीअ जी ॼाण या अणॼाणाईअ सबबि हू कीअं ॿोलीअ जी ॿेड़ी ॿोड़े रहिया आहिनि। जॾहिं अहिड़ी फ़हिरिस्त गॾु कंदा त पोइ अव्हांखे उन ई कलूर जी ख़बर पवंदी। फ़ारसी ऐं अरबी अखर घणे में घणा कतब आण इल्म जी न बल्कि जहालत ऐं पंहिंजे ज़ुबान खां अणॼाणाईअ जी निशानी आहे। 1928 ईस्वीअ खां 1937 ईस्वीअ ताईं अख़बारुनि में अबुल कलाम ऐं ज़फ़र अली ख़ान जे पोइवारीअ में फ़ारसी ऐं अरबीअ जा वॾ फुड़ा वसाईंदो हुउसि, लेकिन अॼु जॾहिं उहे मज़मून पढ़ां थो त न छड़ो ग़लती महसूसु करियां थो पर शर्म ऐं खिल अचे थी। आसान ऐं निज ज़ुबान लिखणु निहायत ॾुखियो कमु आहे। ग़ालिब, सर सैयद ऐं अब्दुल हक़ उर्दूअ खे तमामु सलीस लिखियो ऐं ख़ासि तर्ज़ पैदा कई। सिंधीअ में मरहूम गरबख्शाणी, ॼेठमल परसराम, प्रोफेसर शहाणी, मौलाना फ़तेह मोहम्मद सेवाणी, मौलाना वफ़ाई ऐं दाऊद पोटे मरहूम सलीस रवां ऐं साफ़ सिंधी लिखी आहे। अॼु बि अवी उहे लिखतूं पढ़ो ॼणो लज़त पई ईंदी। ॻाल्हाईंदड़नि में मरहूम अलामा काज़ी साहब जी सिंधीअ जो क़ाइल आहियां। जॾहिं साणनि सिंधीअ में ॻाल्हाइबो हो त जवाब में को बि लफ़्ज़ धारी ज़ुबान जो कतब कोन आणींदा हुआ। शहरनि में रही रही धारियुनि सां उथी वेही असां माण्हुनि जी ज़ुबान ख़राबु थी वई आहे। सच पुछो त असां खां पंहिंजी ज़ुबान विसरी वई आहे। अॻिते हली जंहिंजा नतीजा ॾाढा ॾुखो ईंदड़ निकिरंदा। सिंधी ज़ुबान जी सूरत बदिलजी वेंदी ऐं उहो हानियूं असीं
पंहिंजो पाण करे रहिया आहियूं, जंहिं लाइ आउं घणी में घणो जवाबदार सिंधी अख़बारुनि खे सम्झां थो, छाकाणि त पंहिंजी ज़ुबान में संदनि मुतालियो कोन आहे। उर्दू अख़बारूं पढ़नि था, जॾहिं लिखणु वेहनि था तॾहिं उहा ई ज़ुबान इस्तेमालु कनि था जेका हिननि सुबुह जो उर्दू अख़बारुनि में ॾिठी आहे। तड़ तकड़ में उहे ई उनवान ऐं लफ़्ज़ संदनि दिमाग़ु सोचे थो। कराची वारी हिलाल पाकिस्तान में ॿोलीअ जे सफ़ाईअ जो बेहदि ख़्यालु कयो वञे थो। संदसि रवज खे पंहिंजो करणु हर हिकु लिखंदड़ जो फ़र्ज़ु आहे। अव्हां जेके मुक़ाबले में लफ़्ज़ ॾेई रहिया आहियो तन खे अञा आसान करणु घुरिजे, उहे ठहकनि नथा। सिंधी ज़ुबान जहिड़ी शाहूकार ज़ुबान में धारियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ आणणु आपघात करणो आहे, ग़लति आहे, नाजाइज़ आहे, गुनाह आहे ऐं आख़िर में इहो तरीक़ो लिखंदड़ लाइ ऐं ज़ुबान लाइ घातक थींदो।